सचो सतराम। परसाव संत सतराम धाम 40 गांव जी आशीर्वाद सा पूज पंचायत SSD मंडल ऐं संगत जे प्यार सा SSD सुख सिमरन समारोह जे रचायल इन सुहाने समय में शामिल थिया आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन सचे साईं जे नाले ते कंहिं उत्सव ॾींहुं या मौक़े खे मल्हाईंदा आहियूं या कंहिं सत्संग जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सुखनि सां भरियूं, पंहिंजी ज़िंदगी खे खुशियुनि सां भरियूं, पंहिंजे जीवन खे सही राह ऐं सही रस्तो ॾियो। ऐं उन मालिक असां सभिनी खे एतिरी त रहमत ॾिनी आहे जो असां सिर्फ़ थोरो पंहिंजो पाण खे बहितर कयूं ऐं सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थियण लॻंदो आहे। उन जे तरफ़ों कमी काई न हूंदी आहे। उन जी रहमत, उन जो प्यार, उन जी आशीर्वाद ऐं उन जो जीवन हक़ीक़त में असां सभिनी ते सदाई रहमत वरसाईंदो रहंदो आहे। सिर्फ़ असां थोरो पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं। असां कॾहिं कॾहिं ग़लती पाण कंदा आहियूं ऐं कोई ॾोह कंहिं ॿिए ते ॾींदा आहियूं। कॾहिं ईश्वर खे चवंदा आहियूं नी छा कयो, कॾहिं सतगुरु खे चवंदा आहियूं, कॾहिं क़िस्मत, कॾहिं भाग, कॾहिं नसीब, कॾहिं ॿिए ते हणण जी कोशिशि कंदा आहियूं। पर जेतिरी उन मालिक असां ते रहमत कई आहे, अगरि थोरो उन खे संभाले करे हलूं त पोइ असांजो पूरो जीवन ई संवरजी वेंदो आहे। ऐं मालिक असां सभिनी खे संवरजण ऐं संभालण जी रहमत बख़्शी आहे। इन करे असां ॾिसंदासीं उन असांखे केतिरी संभार ॾिनी आहे। जेकॾहिं असांखे माल मिल्कियत ज्यादा हूंदो, ज़मीन जायदाद ज्यादा हूंदी त पोइ असां उनखे संभार जो बि ओतिरो ई ज़िम्मो पाण ते रखंदा आहियूं, उनखे संभाले करे रखंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असांखे घटि हूंदो उनखे बि ओतिरो ई संभालींदा आहियूं। असां ॾिसंदासीं जेकॾहिं कंहिंखे सिर्फ़ लोटी ऐं लंगोटी हूंदी आहे त उहो बि ओतिरी संभाल कंदो आहे। जेकॾहिं कंहिंखे राजाई हूंदी आहे त उहो बि ओतिरी संभाल कंदो आहे। पंहिंजे पंहिंजे हिसाब सां
हर को पंहिंजी चीज जी ओड़ी संभाल कंदो आहे। त साॻे नमूने असांखे बि जेका मालिक रहमत ॾिनी आहे, अगरि उनजी थोड़ी संभाल कंदासीं त पोइ सभु कुझु बहितर थींदो आहे। असां ॾिसंदा आहियूं, असां रोटी त हर रोज़ खाईंदा आहियूं ऐं ॾींहं में केतिरा ई दफ़ा खाईंदा आहियूं। इहे बि न आहे कोई हिकु ॿ या टे दफ़ा खाईंदा आहियूं। हिकु ॿ टे जो नाश्तो मंझंदि राति खाईंदा आहियूं, पर विच विच में अलाए केतिरो कुझु खाई वेंदा आहियूं, उहो बि त उनमें शामिल आहे। हर थोरे वक़्त खां बाद असांजो मुंहुं कंहिं न कंहिं चीज़ ते हलंदो रहंदो आहे, उहो बि त उन खाधे में शामिल आहे। पर जहिड़े नमूने असां खायूं उन जो असर बि तहिड़ो पवंदो आहे। खाधो उहो साॻियो आहे। जेकॾहिं असां उहो प्रसाद करे खाईंदासीं त रहमत बणिजी करे ईंदो। जेकॾहिं घर जो सम्झी करे खाईंदासीं त प्यार भरिजी करे ईंदो। जेकॾहिं होटल जो सम्झी करे खाईंदासीं त टेस्ट बणिजी करे ईंदो। जंहिं अंदाज़ सां जहिड़ो खाधो खाईंदासीं उहो असांखे ओढ़ो ई बणिजी करे ईंदो ऐं उनजो असर बि त अहिड़ो पवंदो। जेकॾहिं होटल जो रोटी खायूं ऐं तो प्रसाद थोड़े बणिबो। जेकॾहिं घर जी रोटी खायूं उहा होटल जी थोड़े सड़बी। जेकॾहिं होटल जी खायूं उहा घर जी थोड़े सड़बी। असां जहिड़ो जहिड़ो खाधो खाईंदासीं तहिड़ो तहिड़ो उहो थींदो बि सही ऐं उहो असर बि तहिड़ो ॾेखारींदो। असांखे प्रसाद खाइण सां रहमत मिलंदी, घर जो खाधो खाइण सां प्यार मिलंदो, होटल जे खाधे खाइण सां सवादु मिलंदो। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे। पर जंहिं अंदाज़ सां असां सिर्फ़ु खायूं उहो असांखे तहिड़ो ॾींदो। असां साॻे नमूने जीवन में बि जहिड़ी चीज़ जो जहिड़ो इस्तेमालु कंदासीं उहो फल पंहिंजो तहिड़ो ॾींदो। चीज़ उहा साॻी हूंदी, फल पंहिंजो ॾींदो। चयो रोटी ते ॻाल्हि हली। असां अन्न खे जहिड़ो माहौल ॾींदासीं तहिड़ो थींदो। जहिड़ो आदर ॾींदासीं ओड़ो थी करे असांखे लॻंदो। जीअं कोई शहनशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जी जो मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उन्हनि ॾे आयो, चए साईं असांजे घर में सदाई झगड़ो पिटको या असांजा कुझु माण्हू जेके लाइन तो लही वेंदा आहिनि, कंहिंजो अंदाज़ किया, कंहिंजो खाधो पीतो किया, कंहिंजो ॻाल्हाइण किया। तंहिंजे करे घर में सोच चङी न हुजे, अमल चङा न हुजनि त पोइ सिधे दुख दर्दता सभु कुझु ईंदो आहे। तंहिंजे करे आसीस करो असांजे घर में शांति ऐं रहमत बणी रहे। तॾहिं साईं उन खां पुछो त हर कंहिं पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कई। जीअं घर में थींदो ई आहे, हर को ॿिए ते हणंदो, हर कुझु मां सही आहे। इहो त हर घर में हर को पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे। तॾहिं साईं खे चयो त हाणे ॿियो कुझु न कयो, जॾहिं रोटी तैयार कयो उन वक़्तु मालिक जो नाम ध्यानु सिमरन जाप कयो, कोई भजन कयो, कोई कीर्तन कयो। उन वक़्तु पंहिंजो पाण खे मालिक जी रहमत में ख़ुशि रखो। ऐं जॾहिं इहो कंदो सभु सही थी वेंदो।
ऐं हू आशीर्वाद वठी करे हलिया विया। ऐं जॾहिं कुछ वक्त खां बाद आया, जैसे असांजे घर में सुकून शांति, मालिक रहंदा भाग नसीब क़िस्मत सभु कुझु आहे। तॾहिं साईं चयो कि छा आहे, जॾहिं असां रोटी तयारु कंदासीं, असां जूं जहिड़ियूं भावनाऊं हूंदियूं उहे असांजूं खाधे में वेंदियूं। जेकॾहिं असां ॾिसंदा आहियूं, असां कंहिं होटल ते वेंदासीं, होटल वारे खां पुछंदासीं खाधो कीअं आहे, त पोइ उहो हिकदमि चवंदो बिल्कुलु घर जहिड़ो, उहो चवंदो। पर कॾहिं घर जो खाधो जहिड़ो बि तयारु कयूं, उनखे कॾहिं चयो आहे होटल जहिड़ो? कुझु। जॾहिं असांजो घर जो जेको खाधो हूंदो आहे उहो त बिल्कुलु नॉर्मल हूंदो आहे। कॾहिं उन वक़्त जो तयारु थियल हूंदो आहे, कॾहिं तयारु करे रखी छॾिबो आहे, कॾहिं कोई माण्हू देरि सां ईंदो आहे त पाण खणी करे खाईंदो आहे, कॾहिं सब्ज़ी ठहियल हूंदी आहे, कॾहिं गरम हूंदी आहे, कॾहिं कीअं हूंदो आहे। घर में त सभु कुझु हलंदो आहे, पर होटल ते वेंदासीं उते जहिड़ो ऑर्डर ॾींदासीं ओड़ो थी करे मिलंदो। टेस्ट हुजे, उनजो बणायल हुजे, उनजो अंदाज़ हुजे, उनजो तरीक़ो हुजे, उनजी क्वांटिटी हुजे, उनजी क्वालिटी हुजे। असां ॾिसंदासीं घर खां हर चीज़ उते असांखे बहितर मिलंदी आहे। पर हमेशह होटल वारे खे चवंदासीं खाधो कीअं आहे, उहो चवंदो घर जहिड़ो। पर घर जो जहिड़ो खाधो तयारु करो उनखे होटल जहिड़ो न चइबो आहे। जॾहिं घर जी रोटी हरू भरू अहिड़ी कोन्हे हूंदी जंहिंजे करे अहिड़ी तारीफ़ कजे। उहो इन करे जॾहिं असांजो घर में खाधो तयारु थींदो आहे त उन वक़्तु उहो जेको खाधो तयारु कयो वेंदो आहे उनमें कोई न कोई प्यारु भरियो वेंदो आहे। कोई पंहिंजे ॿारनि जे लाइ कंदो, कोई माउ लाइ कंदो, कोई ससु लाइ कंदो, कोई घोट लाइ कंदो, कोई औलाद लाइ कंदो, कोई भाउ लाइ कंदो, कोई भेण लाइ कंदो, कोई नूंहं लाइ कंदो, कोई धीउ लाइ कंदो। वो जेतिरा ई असां घर जा मेंबर्स हूंदासीं उन्हनि सभिनी जे लाइ उनमें प्यारु भरियल हूंदो आहे। तंहिंजे करे जॾहिं उहो खाईंदा आहियूं, हक़ीक़त में असांखे साईं चयो आहे खाधो न खाईंदा आहियूं, उनजो प्यारु खाईंदा आहियूं। उन जेका बणाइण में जेका उनजी मोहबत भरियल हूंदी आहे, सिक भरियल हूंदी आहे, भाव भरियल हूंदो आहे, उहो खाइण सां असांखे पंहिंजो कंदो आहे। जॾहिं असां होटल जी रोटी खाईंदा आहियूं त पोइ उन में हिकिड़ी चाहत भरियल हूंदी आहे, हिकिड़ी नाले जी तमन्ना भरियल हूंदी आहे त इन खाइण सां कोई मुंहिंजी तारीफ़ करे, कोई मुंहिंजी साराह करे, मुंहिंजो नालो थिए। उनमें पंहिंजो स्वार्थ भरियल हूंदो आहे, ओतिरी मूंखे इनकम थींदी, ओतिरो मूंखे कुझु मिलंदो। ऐं जेके तयारु करण वारा हूंदा उन जूं पंहिंजूं भावनाऊं भरियल हूंदो, कंहिंजी भावना कीअं हूंदी, कंहिंजी कीअं हूंदी। कोई चवंदो टेस्ट जे लाइ, कोई चवंदो मां फाथो आहे अची कीअं कयां। तो जेको जेको खाईंदो उन ते उनजो असरु पवंदो। तंहिंजे करे घर जे खाधे में प्यारु हूंदो आहे, होटल जे खाधे में सिर्फ़ु टेस्ट हूंदी आहे, छाकाणि उनजो पैसनि सां वास्तो हूंदो आहे, स्वार्थ सां वास्तो हूंदो आहे। त जॾहिं असां मंदर जो खाधो खाईंदा आहियूं त उन में वरी मालिक जी श्रद्धा, विश्वास, यकीन, शेवा जी भावना, हर एक जे लाइ बहितर सोच, उहा जेका मालिक जी रहमत भरबी आहे उहा उनखे प्रसाद बणाए छॾींदी आहे। ऐं पोइ उहो वरी जेको ई खाईंदो आहे उनजा विषाद यानी दुख दर्द कष्ट सभु दूरि थींदा आहिनि, उहो ख़ुशी सां भरिजी करे हलंदो आहे। तंहिंजे करे उन सच साईं चयो जॾहिं असां खाधो तयारु कंदासीं, अगरि घर में झगड़ो हूंदो, पिटको हूंदो, वाद विवाद हूंदो, ग़लति भावनाऊं हूंदियूं, ग़लति सोच हूंदी, गुस्सो हूंदो, क्रोध हूंदो, साड़ हूंदो, त जॾहिं तयारु करण में असां साम्हूं वारे खे ॾींदासीं त उनखे ॾींदासीं क्रोध, साड़, जलन सभु कुझु उहो, त पोइ साम्हूं प्यार या मोहबत मोटी करे कीअं मिलंदी। जहिड़ो खाराईंदासीं ओड़ो ई कुझु थींदो। पर जॾहिं असां उन वक़्तु तयारु करण वक़्तु पंहिंजो प्यार, प्रेम, मालिक जो नालो, विश्वास, श्रद्धा, उनजी आसीस, पंहिंजो भाव
सब भरियो से तो जेको अंदर वयो उन्हीं प्यार ऐं मोहब्बत जो कमु कयो, बहितर भावना जो कमु कयो, ऐं जंहिं खाधो उनखे अमृत थी करे लॻो ऐं हुन जूं सभु ख़ामियूं ऐं ख़राबियूं ख़तमु थी वियूं ऐं उहो इंसानु चङो थी वियो, बहितर थी वियो। तंहिंजे करे असां जहिड़ी सोच सां जहिड़ो खाधो तयारु करे कंहिंखे खाराईंदासीं उहो हिकदमि खाइण वारे ते असरु कंदो आहे। जेकॾहिं असांजी मर्ज़ी आहे कंहिंखे अमृत करे खारायूं या कंहिंखे ज़हर करे खारायूं, जेकॾहिं उनखे अमृत बणाए करे खाराईंदासीं त उनखे अमृत थी करे लॻंदो, कंहिंखे ज़हर खाराईंदासीं त उनखे ज़हर थी करे लॻंदो, मुंहुं थी करे ओड़ो ई मिलंदो। तंहिंजे करे असां सिर्फ़ु तयारु करण ते अगरि खाधे जो एतिरो असरु पवंदो आहे त पोइ असांजे खाइण, घर, परिवार, स्वभाव ते उहो केतिरो असरु थो छॾे। इन करे असांजे खाधे खाइण जा तरीक़ा बि टे हूंदा आहिनि ऐं वरी असां उनखे जेतिरो आदर ॾींदा आहियूं अन्न खे, हक़ीक़त में उहो बि वॾे कमाल जो हूंदो आहे। असां ॾिसंदासीं अॻु में असां में हिकिड़ो रवाजु हूंदो, जॾहिं बि खाधो शुरू कंदासीं उहो खाधे मां कुझु न कुझु कढंदासीं, कोई पखियुनि खे, कोई पशुनि खे, कंहिंखे बि ॾींदासीं ऐं उन वक़्तु मालिक जो धन्यवाद कंदासीं, अरदास कंदासीं, उनजो आशीर्वाद घुरंदासीं, पोइ खाधो तयारु कंदासीं, खाईंदासीं। उनजे पोइ तव्हां लॻे वॾे कमाल जी चीज़ आहे। असां जंहिं माण्हू खे या जंहिं चीज़ खे इज़त ॾींदासीं उहो असांखे भाग बनाए करे मोटाए करे ॾींदो। जंहिंखे इज़त न ॾींदासीं त पोइ उहो असां सां घणो वक़्तु न हली सघंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं असांजो कंहिं सां बि केतिरो प्यारु हुजे, उन जो कहिड़ो कमु हुजे, कंहिंजा कहिड़ो रिश्तो हुजे, कंहिंसां कहिड़ी दोस्ती हुजे, जेकॾहिं असां उनखे इज़त ॾींदासीं त वरी वरी असां सां बहितर ऐं चङो माहौल रखंदो। जेकॾहिं कुझु दफ़ा उनजी लाहे छॾींदासीं, इज़त न ॾींदासीं, कुझु ॾींहंनि खां बाद हलियो वेंदो, कुझु थींदो ई न। असां बि ॾिसंदासीं कंहिंसां वेंदासीं, किथे इज़त मिलंदी त असां वरी वरी वेंदासीं, तालुकात बढ़ाए रखंदासीं, कंहिं मुंहुं न ॾींदासीं त पंहिंजो पाण छॾे ॾींदासीं। साॻे नमूने असांजे खाधे जो असरु आहे। हक़ीक़त कुझु वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे, जॾहिं बि अफ़गानिस्तान जी वार हली, पोइ हिकिड़ो डॉक्टर हो, ऐं जॾहिं डॉक्टर तो अफ़गानिस्तान खां निकिरी करे शुरू में जॾहिं थियो तो ॿियनि मुल्कनि कोई किथे हलियो वियो, त जिते उहो वियो पोइ हिकिड़े ॾींहुं दावत मिलियो, उनजो खाधे जो प्रोग्राम हो, हिनखे दावत ॾिनऊं, डॉक्टर हुते वियो, जीअं वियो त टेबल ते जॾहिं रोटियूं लॻियूं, जेतिरो माण्हू हुया उनखां कंहिं गुना वधीक लॻो। ऐं हर को महिमान जे लाइ लॻाईंदो बि आहे, लॻाइण बि खपे, उनजी इज़त हूंदी आहे। त उन्हनि खे जेको लॻाइणो हो सभु कुझु लॻायो, कई गुना वधीक खाधो लॻायो, कोल्ड ड्रिंक्स लॻायूं, अलाए छा छा जेतिरो हुयो सभु कुझु हुयो, जेतिरो कुझु चई सघिबो आहे उहो सभु कुझु उन टेबल ते हुयो। ऐं जॾहिं उहो सभिनी खाधो जेतिरो ज़ाहिर आहे, माण्हू त माण्हू जेतिरो ई खाईंदो, जेको बि हुजे। त जीअं खाधो पूरो थियो त जेके उनजा माण्हू वेटर वग़ैरह खणण जे लाइ आया, टेबल साफ़ करण जे लाइ हिकिड़ी वॾी पनी खणी आया, सभु जेको ई बकायल खाधो हुयो बकाया सभु उन में उछलाईंदा विया, खणंदा विया। जहिड़ो ई खाधो हुयो, जेतिरो ई हुयो, जेतिरो ई बणियल हो, हाई क्लास जो खाधो, सभु हिकु पनी में विझंदा, सटींदा विया, हिकु पनी में विझंदा, गॾु कंदा विया, बसि हिकु ॿिए जे मथां उछलाईंदा विया। पोइ भैया जेके ड्रिंक्स हुयूं, न खुलियल हुयूं, सभु जेको बि उहो बि सभु उन मां जो उछलाईंदा विया ऐं खणी करे ॿाहिरि छुलाए छॾियो। जॾहिं उहो डॉक्टर खे ॾिसे पियो त हुनजी अखियुनि में पाणी अचणु शुरू थी वियो। पोइ हिकिड़े पुछियोसि, चए भला तव्हां जेको आहे रोटी खाधी बि सही, हुन सां वेठा बि सही, वरी तव्हांजो अखियूं थोड़ियूं जेके नी उहे आलियूं जो कारण छा आहे?
कि छा आहे त मूंखे पंहिंजी ज़िंदगी यादि अची वई। असां बि ईअं हुयासीं जेता हो। असांजे में जॾहिं कोई महिमान ईंदो या घर में हूंदासीं ईअं टेबल लॻाईंदा हुआसीं, ईअं महफ़िलूं सजंदियूं, ईअं असांजूं रौनकूं हूंदियूं। ऐं त सभु इहो कुझु कंदा हुआसीं जेको हिते ई कुझु आहे। ऐं पिछाड़ी में इन ई वांगुरु खणी करे पनी में उछलाए करे बाक़ी उछलाए छॾींदासीं जीअं हिते थिए थो। असां बि ईअं ई कंदा हुआसीं। पर जॾहिं असां उन मौक़े ते आयासीं, अहिड़ा हुयासीं, अचानक माहौल बदिलियो। उते जंग शुरू थी वई, माहौल ख़राब थियो, अफ़रा तफ़री फैलिजी वई। कोई कीअं, कोई काॾे भॻो, सभु कुझु ख़तमु थी वियो। तव्हांजो असां पाण पंहिंजे ॿारनि सां हिकु हिकु अन्न जे दाणे जे लाइ मोहताज थियासीं। असांखे केतिरा ॾींहं बुख करणी पवंदी, कॾहिं मिलंदो, कॾहिं न मिलंदो, कॾहिं कंहिंजो बचियल मिलंदो। अगरि मुश्किल सां असां निकिरी करे उतो आयासीं, सो उहा चीज़ मूंखे त ॾिसी करे यादि आई त जॾहिं असांखे मालिक निवाज़ियो, असांखे एतिरो कुझु हुयो ऐं मालिक असांखे एतिरो ॾिनो, असां उन वक़्त जो क़दुरु न कयोसीं, उनजी इज़त न कईसीं। जॾहिं इज़त उनजी न कईसीं, जेसि ताईं रहियो पर जंहिंजी माण्हू जी बेइज़ती कबी, उनजी इज़त न कबी, केतिरो वक़्तु रहंदो। ऐं जॾहिं उहो खाधो असांखां रुसी करे हलियो वियो, जॾहिं नाराज़ थी करे हलियो वियो, भई ठीकु आहे, पंहिंजी दोस्ती टोड़े वियो, उनजे वञण खां पोइ मूंखे पतो आहे उनजो अहसासु छा थींदो आहे, उनजी हालति छा थींदी आहे। तंहिंजे करे तव्हां ते मालिक जी रहमत आहे त उनजो क़दुरु कयो, उनजी इज़त कयो, जंहिंखे आहे उनखे बणाए रखो, आयल की कॾहिं निरादर न कयो। तंहिंजे करे मालिक असांखे जेतिरी इज़त, जेतिरो आदर, जेतिरी शोहरत, जेतिरो धन पदारत, विश्वास, यकीन, आस्था, रहमत जेका बि बख़्शे, असां उनखे बनाए करे रखूं, उनखे ठाहे करे रखूं। ऐं जेकॾहिं असां उनखे बनाए करे रखंदासीं तो ओतिरो सॼो जीवन सदाई सुखी रहंदो, सदाई ख़ुशि रहंदो। ऐं इन करे उन सचे साईं चयो, पंहिंजे जीवन खे बनाए करे रखो, हर हिक जो आदर कयो। अन्न आहे उनजो, अॼु अन्न ते ॻाल्हि हले थी, बाक़ी काफ़ी चीज़ूं थी, भई अन्न आहे उनजो बि आदर कयो। उहो असांजो हुयो जॾहिं राड़की साहब में, उन ॾींहंनि हर कंहिंखे गदा घोड़ा या बैलगाॾियूं इहे हूंदियूं, सभु उन ते सवारी करे ईंदियूं। त पोइ जेका बि महिमान राड़की साहब में ईंदा तो गदा घोड़ो या बैल जेको बि हुजे, उनजे लाइ उनखे ओतिरो दाणो ॾिनो वेंदो, ओतिरो अन्न ॾिनो वेंदो उनखे खाराइण जे लाइ। तो जेको शख़्स उहो दाणा हलाईंदो, जॾहिं दाणा हिकिड़ी हलाए पियो तो कुदरती भगत साहब कुझु दाणा जेके हुया उनखे ॿार खे कढी करे ॾियण में उते किरिया, ऐं किरिया उहे उते ई रहिया, हुन ॿोरी बंदि करे वञणु लॻो। तॾहिं भगत साहब अची करे पोइ जेके कुझु दाणा हलिया उनखे पाण साफ़ करे पोइ हर हिकु ॾेई वरी खणी करे वरी विझी करे ॿोरी में विधाई। तो जंहिं शख़्स ॾिना त उहो हिकदमि हेॾे होॾे थी वियो। भगत साहब पाण मेड़नि शुरू कया तो चयोसि चले भगत साहब चयोसि मां खणंदुमि, जेको बि आहे मां खणंदुमि, डाक्टर तूं पाणे खणंदे, छाकाणि त उन सचे साईं चयो अन्न जो आदर कयो। तंहिंजे करे जेकॾहिं हिकु हिकु दाणो उनजो असांखे अहसासु कोन्हे, पर केतिरा सना सना जीतनी केवलियूं ॿियानी जेके हिकु दाणे में बि अलाए केतिरनि जो पेट भरबो आहे, अलाए केतिरनि खे आदत मिलंदो आहे, सारे न छॾो। हिकु हिकु दाणो बि अलाए केतिरे जो पेट भरींदो आहे, केतिरे जे लाइ बहितर कंदो आहे, उनजो सही इस्तेमालु कयो, उनखे सही तरीक़े सां ॾियो। तंहिंजे करे असांजो खाधो अहिड़ी चीज़ आहे, अन्न अहिड़ी चीज़ आहे जो जेकॾहिं इज़त ऐं आदर कंदासीं त उन सचे साईं चयो हमेशह असांजो भाग बणियो रहंदो। जेकॾहिं असां तयारु करण में उन मालिक जो नाम ध्यानु सिमरन बहितर मालिक खे यादि कंदासीं
या जंहिंखे बि थोड़ी ग़लति आदत हुजे, पेर तो लथल हुजे असांजे घर में, सही इंसान ना हलंदो हुजे, ऐं असां ॾिसूं न सचे साईं चयो कुछ ॾींहं सिर्फ़ु उन वक़्तु उन किचन में खाधो जेको आहे पाण तयारु कयो आहे, उन वक़्तु मालिक जो नाम ध्यानु सिमरन कयो, मालिक अरदास कयो, सही थी वञे। उन सचे साईं जो थोरो खाधो सही तयारु करे खवायो, कुछ ॾींहंनि में उनजो सुभाउ बदिलजी वेंदो, तव्हांजो घर पंहिंजो पाण सुर्ग थी वेंदो, सदाईं प्यार सां भरिजी वेंदा, बहितर थी वेंदा। तंहिंजे करे मालिक असांखे अलाए केतिरी रहमतुनि सां निवाज़ियो आहे। ऐं खाधो हक़ीक़त में असांजो हूंदो बि आहे, हर दफ़े असांखे नओं त लॻंदो आहे। असां चवंदा आहियूं असां खाधो रोज़ु खाईंदा आहियूं, लेकिन हर रोज़ 3 दफ़ा खाईंदा ई आहियूं, ॿियो बि केतिरो खाईंदा आहियूं, पर कॾहिं सिर्फ़ु थोरी देरि थींदी आहे, कॾहिं कुछ लेट थींदी आहे, कंहिं महिल असां न खाईंदा आहियूं। तो जॾहिं बि असांखे उनजी ज़रूरत पवंदी आहे, बुख लॻंदी आहे या कोई टेस्ट ॾिसंदा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं असां ईअं खाधे ते वेंदा आहियूं ॼण पहिरियों दफ़ो खायूं था। उनजी छिक हुजे, कशिश हुजे, उनजे तरफ़ वञणु हुजे, वधणु हुजे, खाइण जो तरीक़ो हुजे। जॾहिं त सॼी उमिरि खाईंदा आहियूं, इहो बि खाईंदा रहियूं, पोइ बि खाईंदा रहंदासीं, पर हिकदमि असांजो सभु कुझु विसरी वेंदो आहे। हिकदमि खाधे तरफ़ सां ईअं वेंदा आहियूं की उन में असांखे होश बि न हूंदो आहे। साॻिए नमूने जीअं असांखे खाधे जी बुख हूंदी आहे, तीअं उन सचे साईं चयो अगरि उन वांगुरु मालिक जी बुख हुजे, भई उन मालिक जे लाइ सिक हुजे, जीअं खाधे लाइ सिक हूंदी आहे, त जीअं असांखे खाधो मिलंदो आहे, अगरि ओड़ी सिक हुजे त कुझु ॾींहंनि में असां सतगुरु ईश्वर परमात्मा खे सभिनि खे पाए सघूं था, हर हिकु ताईं पहुची सघूं था। इन करे असां रोज़ केतिरा दफ़ा खाधो खाईंदा आहियूं, अलाए छा छा खाईंदा आहियूं, लेकिन जहिड़ी सोच, जहिड़ी नियत, जहिड़े अंदाज़ सां खाईंदासीं, वठंदासीं, बणाईंदासीं, तहिड़ो असांखे फल ॾींदो। असांजी मर्ज़ी आहे उनखे अमृत करे वठूं, असांजी मर्ज़ी आहे उनखे घर जो करे खायूं, असांजी मर्ज़ी आहे उनखे होटल जो करे खायूं, असांजी मर्ज़ी आहे उनखे उछलाए करे खायूं, पंहिंजो पाण खे विञाए छॾियूं। पर जॾहिं इज़त, आदर ऐं फज़ीलत सां खाईंदासीं, असांजो जीवन उन सचे साईं चयो घणो संवरबो। तंहिंजे करे खाधो खाइण खां अॻु पोइ असां उन मालिक खे यादि ज़रूरु कयूं, उनजो शुक्र, उनजी रहमत खे ज़रूरु सॼियूं। ऐं जेकॾहिं असां थोरो पंहिंजो पाण में बदिलाव आयोसीं त सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। तंहिंजे करे मालिक असां सभिनी इंसाननि खे सभु रस्ता खोले करे ॾिना आहिनि, लेकिन असां इंसान जेके बि आहियूं असां संभाले करे हलंदा आहियूं। असांखे जेतिरो बि कुझु हूंदो आहे उनजी संभाल कंदा आहियूं, पोइ इहो माल हुजे, मिल्कियत हुजे, घर हुजे, ॿार हुजे, परिवार हुजे, संसार हुजे, जहिड़ी जंहिंजी हालत हुजे, इंसान जी नेचर में संभाल आहे। कंहिंखे लोटी लंगोटी हूंदी उहो बि ओतिरी संभाल कंदो, कंहिंखे माल मिल्कियत हूंदी उहो बि ओतिरी संभाल कंदो, झोपड़ी वारो बि ओतिरी संभाल कंदो आहे, बंगले ऐं महल वारो बि ओतिरी संभाल कंदो आहे जेतिरी जेके आहे। तंहिंजे करे असांखे बि जेका मालिक रहमत ॾिनी आहे, असां सभु मिली करे उनजी ओतिरी संभाल ज़रूरु कयूं। जेकॾहिं असां थोरी संभाल कईसीं, पंहिंजो अंदाज़, पंहिंजो तरीक़ो उन सचे साईं जी रहमत ऐं आसीस वांगुरु हलायोसीं, असां तयारु करणु खाइण में पाण खे बणायो त हिकु हिकु चीज़ प्रसाद भरिजी वेंदी, ऐं सॼो घर मंदरु वांगुरु प्यार ऐं मोहबत जो गहवारो भरिजी वेंदो। ऐं असां उन अन खे उन सचे साईं जी रहमत वांगुरु थोरो संभाले करे हलियोसीं, उनखे इज़त ॾिनीसीं, उनखे विञायोसीं न, असांजो भाग सदाई बणियो रहंदो। असांखे कॾहिं बि अन जी कमी न हूंदी, असांजे घर में कॾहिं बुख न ईंदी, असां सदाई हरिया भरिया ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं। तंहिंजे करे पर जेको उन सचे साईं जी रहमत में गॾु थींदा आहियूं, उनजी रहमत में ईंदा आहियूं,
मुझे नाले ते प्रोग्राम उत्सव ॾींहुं सत्संग जेको बि कंदा आहियूं इन जो मक़सदु आहे उनजे संदेश उनजे निर्देश उनजे आदेश खे साम्हूं रखी करे पंहिंजे जीवन खे थोरो बहितर कयूं, पंहिंजी ज़िंदगी खे थोरो बहितर रस्ते ते हलायूं। छाकाणि त असां सभु इंसान सुख शांति समृद्धि ख़ुशी ख़ुशहाली सभु चाहींदा ऐं उहो सभु कुझु असां थोरो पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं, उन सचे साईं चयो सभु कुझु मिलणु शुरू थी वेंदो। सच जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो असांखे सिर्फ़ु थोरो संभाले करे हलणु सेखारे थो। थोरो संभाले करे हलूं, असां सदाई हरिया भरिया ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, असां सुकून ऐं शांति में रहंदासीं। सॼो हर घर हिकिड़ो स्वर्ग जो ॾेखाव ॾींदो। सिर्फ़ु असां थोरो पाण खे बदिलायूं ऐं उनजे लाइ असां हर रोज़ु कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कयूं, जो उन सचे साईं जो राम तो गुण सदाई असां सां साथ रहनि ऐं सॼो जीवन उन ते अमल करे सदाई भागन भरियो रहे, सदाई आनंद सां भरियो रहे, सदाई उनजी रामतुनि सां भरियो रहे। सो अॼु जी इन शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी सॼणनि जननि सत्संग जो आयोजन कयो या उन कंहिं क़िस्म जी शेवा कई शामिल थिया, सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामना वाधायूं। सचो सतराम सचो सतराम सचो।